नाज़रीन, PTI चेयरमैन इमरान खान के बयान खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवाननि ऐं कारकुननि कराची में पीपल्स चौरंगी ते एहतजाज किया। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद है नजीब नाइज। जी, पीपल्स पार्टी कराची डिवीज़न पारां अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान के बयान खिलाफ़ जो है अॼु मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं इन हवाले सां कारकुन ऐं अॻवान जेको आहे ख़िताब कंदे चयो आहे त इमरान खान मुल्क की सालमियत ख़िलाफ़ बयान ॾिनो आहे ऐं हुकूमत वञण खां पोइ इमरान खान ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे। इन हवाले सां कारकुन जेको आहिनि हिते पीपल्स चौरंगी ते गॾु थियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। इमरान खान वज़ीर आज़म हो, साबिक़ा वज़ीर आज़म, जॾहिं उन वज़ारत उज़्मा जॾहिं हिनखे फुरी वई है त उनजो दिमाग़ी तवाज़ुन ख़राब थी वियो आहे त उहो पाकिस्तान टुड़ण जी ॻाल्हि थो करे त पाकिस्तान की जा टे टुकर थींदा ऐं जेतिरो तकलीफ़ूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते आयूं, असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾिनी, उनखां पोइ 12 साल जेल आसिफ अली ज़रदारी कटियो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुख़्तलिफ़ जेलनि में रही, मगर पोइ बि असां पाकिस्तान तोड़ण जी ॻाल्हि न कई। अॼु वरी उहे साज़िशी अनासर पाकिस्तान ऐं मुल्क जी सालमियती जे ख़िलाफ़ कमु करनि पिया था। आसिफ अली ज़रदारी उन्हनि खे इहो पैगाम ॾिए थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर, पाकिस्तान पीपल्स जा वोटर ऐं पाकिस्तान जी अवाम इस पाकिस्तान जे लाइ जान ॾियण लाइ तयार आहिनि, पर मुल्क ते आंच अचणु कोन ॾींदासीं। असीं इमरान नियाज़ी खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हांजी ख़्वाहिश कॾहिं असां पूरी करणु न ॾींदासीं। तव्हां चाहियो था त तव्हांखे सिर्फ़ु कुर्सी मिले, तव्हां चाहियो था त तव्हांखे सिर्फ़ु बनी गाला में ऐशो आराम मिले। ही अपोज़िशन जमायतूं जेके पहिरीं हुयूं उहे हींअर इक़्तिदार में इन लाइ आयूं आहिनि त पाकिस्तान खे मज़बूत करे सघूं ऐं पाकिस्तान अॼु जेको असां हीअ रैली कढूं पिया उहा आसिफ अली ज़रदारी साहब जे हुकुम ते, छो जो ही ख़्वाबु ॾिसणु चाहे थो त पाकिस्तान टुकड़ा थिए, लेकिन इंशाअल्लाह पाकिस्तान हमेशा क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। ऐं जमहूरी अंदाज़ सां जेको आहे न मुंहिंजे चेयरमैन ऐं ॿिए जेका स्ट्रगल आहे ॿई पार्टियुनि जी, हुन जे करे वियो आहे। हाणे इहा चरियो थी वियो आहे। हिन चरियापन में कॾहिं चयो अथव कि पाकिस्तान खे धमकी ॾिनी आहे, कॾहिं चयो अथव कि मुंहिंजी जान खे जेको आहे न उहा धमकियुनि पे मिलियूं। मुंहिंजी त जेको आहे न रिक्वेस्ट आहे आला अदलिया सां कि हिन खे जेको आहे न अरेस्ट कयो वञे ऐं अरेस्ट करण खां पोइ जेको आहे हिन खे सख़्त खां सख़्त जेका न सज़ा ॾिनी वञे। निकलने के बाद भी कहते ना इंसान बाज नहीं आता है अपने बयानात देने पे, यानी कि पाकिस्तान तोड़ने के बयान जिस तरह से देना, क्योंकि हम तो पीपल्स पार्टी वाले हमने हमेशा से कहा पाकिस्तान खपे, क्योंकि पाकिस्तान है तो हम हैं, हम अपने पाकिस्तान बचाने के लिए निकले हैं कि इस तरह के बयानात जो है वो ना दिए जाएं, मुल्क को कमज़ोर ना किया जाए। पीपल्स पार्टी कराची डिवीज़न के अगवान कारकुन जो चवणु आहे त इमरान खान जो बयान जेको आहे वो मुल्क की सालमियत ख़िलाफ़ आहे। इमरान खान इक़्तिदार ख़ातिर अहिड़ा बयान ॾेई रहियो आहे। उन्हनि चयो आहे त मुल्क की सालमियत जे हवाले सां को बि बयान जेको आहे बर्दाश्त न कयो वेंदो ऐं हींअर जेको आहे पीपल्स चौरंगी खां सदर ताईं कराची डिवीज़न पीपल्स पार्टी पारां रैली कढी पई वञे ऐं सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे इमरान खान जे अहिड़े बयान ख़िलाफ़।